अवामी न्यूज़ एसटी पारां 1 दिसंबर सकाफ़ती दिहाड़ो अचो खेट खेड़ियूं अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिया रोड में सकाफ़ती ईद जोश ऐं क़ौमी जज़्बे सां मल्हायो वियो। शहरनि तोड़े स्कूली ॿारनि वॾे तादाद में शिरकत कई। क़ौमी गीत ते झुमरियूं हयूं वयूं। सकाफ़ती ईद रैलियूं हायर सेकेंडरी स्कूल भरिया सिटी खां निकिती, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॻोठनि दाली ॻोठ, मंगो ॻोठ, याकूब हकड़ो ॻोठ, दीन मोहम्मद खेरल ॻोठ, ॾातो मंगियो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो 30 खां वधीक रैलियूं मरकज़ी रैली में शामिल थी वयूं। भरिया सिटी ऐं भरिया रोड जे रैलियुनि में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग फंक्शनल, एसटीपी, जस्कम, पीपी, शहीद भुट्टो मेमण, एहतियात सुन्नी तहरीक अॻवान वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान फ़क़ीर इरशाद कीरियो, कामरेड नसीर मला, जमील अहमद जुणेजो, अकबर अली मेमण, मोहम्मद कासिम जुणेजो, आजिज़ अमानुल्लाह वस्तड़ो, आफ़ताब कीरियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां सिंधी मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांखे क़ौमी शऊर ॾेई सॼी सिंधियुनि खे सुजाॻी ॾिनी आहे। असां अॼु ॾाढा ख़ुशि आहियूं। सिंध असांजी अम्मा आहे। अॼु सिंध सां इहो वचन कयूं था त असां मुतहद थी सिंध जो नालो दुनिया में रोशन कंदासीं। सकाफ़ती रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे भरिया सिटी मेन बस स्टॉप ते पहुती, जिते अजरक टोपियूं सकाफ़ती वेस पातल माण्हुनि क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध अमड़ खे भरपूर भेटिया पेश कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।